एम ख़बर के ॾियो त सांगड़ भरिसां मलंगड़ी थाणे जी हद में ॿिनि मोटरसाइकिल विच में टक्कर सबब हिकु ॼणो फोत थी वियो आहे। रोड हादसे में गजरी वासी उबैदुल्ला बुर्दी फोत थी वियो आहे, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। फोतीअ जो मण ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिथां लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। अफ़सोसनाक ख़बर के पिया सांगड़ भरिसां मलंगड़ी थाणे जी हद में ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर लॻण सबब हिकु ॼणो फोत थी वियो आहे। रोड हादसे में गजरी वासी उबैदुल्ला बुर्दी फोत थी वियो आहे, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। फोतीअ जो मण ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिथां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। सांगड़ भरिसां मंगली थाणे जी हद में ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर सबब हिकु ॼणो फोत थी वियो आहे। रोड हादसे में गजरी वासी उबैदुल्ला बुर्दी फोत थी वियो आहे, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। फोतीअ जो मण ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। नासिनवा के आगाह कयूं पिया सांगड़ भरिसां मंगली थाणे जी हद में ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर लॻण सबब हिकु ॼणो फोत थी वियो आहे। आगाह करे रहिया आहियूं, रोड हादसे में गुजरी वासी उबैदुल्ला बुर्दी फोत थी वियो आहे, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। इन हवाले खां सांगड़ खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर रशीद मक्सी लाइन ते मौजूद आहे। जी रशीद, तफ़सीलन बाबति आगाह कजो। जी हेलो नासिनवा के आगाह कयूं पिया सांगड़ भरिसां मंगली थाणे जी हद में ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर लॻण सबब हिकु ॼणो फोत थी वियो आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया फोत थी वियो आहे ऐं उन सां गॾोगॾु डेथ बॉडी हॉस्पिटल हली वई आहे ऐं अञा ताईं इन शख़्स जो पतो न पियो आहे जिन जा वारस आया आहिनि या न। जी जी, वॾी महिरबानी तफ़सील बाबति आगाह करण जे लाइ।